रानीपुर भरसा डोहारे ने पुलिस विच में मुकाबलो थी पयो, जंहिंमें हिक जवाबदार गुलाम मोहम्मद मेहरानी के जख्मी हालत में गिरफ्तार किया वियो आहे। उन मौके ते पुलिस पार्टी जो चवण हो त जवाबदार गुलाम मोहम्मद मेहरान ऐं संदसि साथी ॾोही वारदात लाइ वञी रहिया हुआ त पुलिस खे इतला मिलियो, जंहिं ते पुलिस पारां ॾोहारिन जो पीछो कयो वियो ऐं ॾोहारिन पुलिस खे ॾिसी फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं बाद जवाबदार गुलाम मोहम्मद मेहरानी के जख्मी हालत में गिरफ्तार किया वियो आहे। जांच करण ते ख़बर पई त जवाबदार कुंभकोटे जी ऐं भरपासे में औरतुनि जूं नाज़ेबा वीडियोज़ ठाहे सोशल मीडिया ते वायरल कंदो हो। दाऊ जहानपुर भरसा ॻोठ लखमीर कटोहर में 5 सालनि जी नींगरी मथां बिजली जो थंभो किरण सबबि नींगरी राबिया धीअ हुसैन बख्श कटोहर फोत थी वई। वारसन मूजिबि बिजली वारो थंभो नींगरी मथां किरण सबबि नींगरी ज़ख़्मी थी पई, जंहिंखे बर वक़्ति इलाज लाइ लाड़काणे खणी वञी रहिया हुआसीं त हू रस्ते में ई फोत थी वई। अस्पताल पहुचण ते डॉक्टरनि पारां नींगरी खे फोत थियण जी तस्दीक कई। एम्बुलेंस ज़रिए लाश ॻोठ आंदो वियो। ॻोठ पहुचण बाद घर में कोहराम मची वियो। कुबो सैद खान जे सैफुल्ला मक्सी ब्रांच मां निकिरंदड़ शाहन माइनर में ज़रई पाणी जे अथरादू खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो अली हैदर मक्सी जी अॻवानी में टायर साड़े एहतजाज कयो वियो। उन मौके ते आबादगारनि अली हैदर मक्सी, मोहम्मद सालेह मक्सी, मीर हसन खोसो, सुरणो खान मक्सी समेत ॿियनि चयो, 6 महीना अॻु अथरादू बोर्ड ज़रिए असांखे घरनि खां दरबदर कयो वियो ऐं असांजो पोखियल सारियालो फसल बि पाणी में लुढ़ी वियो हो। हाणे वरी ज़रई पाणी जी हथरादू खोट पैदा करे असांखे हथ सां तबाह कयो पियो वञे, जॾहिं त बोर्ड सबबि असांजी हर शइ अल्ह तलह पाणी में लुढ़ी तबाह थी चुको आहे। हाणे सावणी जो फसल कणक बि पाणी न हुजण करे सड़ी रहियो आहे। हुननि चयो त हिकु त मुल्क अंदरि हुकूमत महांगाई जी इंतिहा करे छॾी आहे, जो ग़रीब हिकु वेलो मानी खाइण लाइ परेशान आहे। हुननि MPM मीर नादिर खान मक्सी समेत ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो त हिन नाअहल करप्ट इंजीनियर खे हटाए असांखे फ़ाक़कशी खां बचायो वञे। दादूजी नादरा ऑफिस में एजेंट माफिया सरगरम, शनाख्ती कार्ड ठहिराइण लाइ आयल ऐं ॿियनि कम लाइ आयल मर्द ऐं औरतूं एजेंट जे हथां फुरजण लॻा। नादरा ऑफिस इंचार्ज फयाज़ मेमण, संदसि भाउ शिराज मेमण, अमजद इक़बाल मेमण अवाम लाइ अज़ाब बणिजी विया। कवरेज लाइ पहुतल SS न्यूज़ जी टीम मथां नादरा ऑफिस इंचार्ज फयाज़ मेमण, भाउ शिराज मेमण, अमजद इक़बाल मेमण हमलो करे ॾिनो ऐं कैमराऊं पिणु फुरे वरितियूं ऐं कवरेज करण खां पिणु रोकियो वियो। हुन शनाख्ती कार्ड ठहिराइण लाइ आयल माण्हुनि ॿुधायो, नादरा ऑफिस इंचार्ज फयाज़ मेमण असांखे एजेंटनि जे रुख चाढ़े थो, जेके एजेंट मुख़्तलिफ़ ऑब्जेक्शन हणी 10 खां 15 हज़ार घुरी रहिया आहिनि। हुननि आला इख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। जिनीवा कॉन्फ्रेंस दौरान ऐलानियल इमदाद फराहम करण लाइ यूनाइटेड नेशन जे वफ़द पारां ख़ैरपुर पहुची बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो वियो आहे। एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर मिस एंजर एडरसन जी अॻवानी में वफ़द ख़ैरपुर पहुची डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर शर्जील नूर चन्ना सां गॾिजी ॻोठ सोबत खान कटोहर, ॻोठ ख़ादिम कटोहर, देहाबाद समेत ॿियनि बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो ऐं मुतासिर औरतुनि ऐं मर्दनि सां मुलाक़ात करे मसइलनि बाबति ॼाण हासिल कई। DC शर्जील नूर चन्ना वफ़द खे बोर ऐं बरसाती पाणी जे नेकाल, मुतासिरनि खे टेंट, राशन समेत ॿियूं सहूलियतूं फराहम करण बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। वफ़द जो चवण हो त जिनीवा कॉन्फ्रेंस में बोर्ड मुतासिर इलाइक़नि जी बहाली लाइ ऐलानियल रक़म ॾियण जे हवाले सां दौरा करे रहिया आहियूं। हुननि चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्त ताईं बीठल पाणी मुतासिरनि खे घरनि, खाद खुराक, दवाउनि समेत ॿियनि ज़रूरतुनि बाबति यूनाइटेड नेशन खे रिपोर्ट फराहम कंदासीं। मियाणी हेठि बडाणी थाणे जी हद ॻोठ मेवो भुट्टो वेझो चोर अमानुल्ला भुट्टो जी ज़मीन में लॻल इंजण मशीन चोरी करण जी कोशिश कई त भाॻियनि ऐं चोरनि विच में मुक़ाबलो थी पियो। मुज़ाहिमत ते हिकु चोर ऐं हिकु भाॻियो ज़ख़्मी। चोरनि ऐं भाॻियनि विच में वॾी देरि ताईं फायरिंग जी ॾे वठि बाद ॻोठाणनि 4 चोर पकड़े मियाणी हेठि बडाणी पुलिस हवाले करे छॾिया। ॿुधायो पियो वञे त पकड़ियल 4 चोर बडाणी जतोई ज़ात सां तालुक़ रखनि था। ज़रियनि मां मालूम थियो आहे त पकड़ियल चइनी चोरनि मां 2 चोरनि खे मियाणी पुलिस मुबैना रिश्वत एवज़ आज़ाद करे छॾियो आहे। जैकमाबाद में ठुलवासी 2 नौजवाननि सिराज अहमद खोसो ऐं अब्दुल समी खोसो जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, DC चौक ते धरणो। ठुल तालके जे ॻोठ दोदो खोसो मां 4 ॾींहं अॻु अगवा थियल सिराज अहमद खोसो ऐं अब्दुल समी खोसो जी बाज़ियाबी लाइ
वाटसन ऐं खोसा बिरादरी पारां नजमुद्दीन खोसो ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी जुलूस कढी DC चौक ते धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त गुज़िरियल 4 ॾींहनि खां मुख़्फ़ी अब्दुल समी खोसो ऐं सिराज अहमद खोसो धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि। धाड़ेल मुख़्फ़िन जी वाटसन खां मोबाइल फ़ोन ज़रिए 30 लख भुंग तलब करे रहिया आहिनि। पुलिस हिन महल ताईं मुख़्फ़िन जी बाज़ियाबी लाइ कख भञी वीणो बि न कयो आहे। हुननि IG सिंध DIG लाड़काणो ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मुख़्फ़ी नौजवाननि खे जल्द बाज़ियाब कराए ज़िले मां बदअमनी खे ख़त्म करे अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त खे यकीनी बणायो वञे। लाड़काणे में वतन दोस्त मज़दूर फेडरेशन पाकिस्तान जे तरफ़ां महांगाई ख़िलाफ़ मज़दूरनि धरणो हणी एहतजाज कयो। मज़दूरनि हथनि में ॻाढ़ा झंडा ऐं प्ले कार्ड खणी महांगाई ऐं बदअमनी ख़िलाफ़ नारेबाज़ी पिणु कई। वतन दोस्त मज़दूर फेडरेशन पाकिस्तान जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी गुलशेर शर प्रोफेसर हबीब मंगी गुल कोराई आशिक शेख ख़िताब कंदे चयो त ज़ालिम हुक्मराननि मुल्क खे IMF वटि गिरवी रखी रोज़ानो खाद खुराक जूं शयूं महांगियूं कयूं आहिनि। महांगाई जे करे ॾींहों ॾींहुं बदअमनी में वाध ऐं रोज़ानो लाड़काणे में फुर ऐं धाड़ा लॻी रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त फ़ौरन खाद खुराक जूं शयूं सस्तियूं कयूं वञनि, पेट्रोल गैस ऐं बिजली सस्ती कई वञे ऐं मुल्क मां बेरोज़गारी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सिजावल भरसा रोड हादसे में ज़ख़्मी टंग खां मासूर थियल ग़रीब पोरियत सिजावल वेझो ॾियार जो रहवासी कासिम मल्हा वधीक इलाज जा पैसा न हुअण करे घर में ई बिस्तरे भेड़ो बणियल। टंग भॼण करे वक़्त सिर इलाज न थियण करे संदसि ज़ख़्म नासूर बणिजी विया आहिनि। इन सिलसिले में पोरियत कासिम मल्हा जो चवणु आहे त आऊं महिनत मज़दूरी करे पंहिंजे बचनि जो पेट पालींदो हुअसि। शहर में मज़दूरी लाइ वञी रहियो हुअसि त ओचितो रोड हादसे में मुंहिंजी साॼी टंग भॼी पई, जंहिंजो इलाज कराइण लाइ हैदराबाद जे अस्पताल में दाख़िल हुअसि, जिते हुननि इलाज लाइ 1 लख रुपया ख़र्च घुरियो वियो। एतिरी रक़म न हुअण करे वापसि अची घर भेड़ो थियसि। हिन जो चवणु आहे त घर जो अकेलो कमाईंदड़ ऐं 5 ॿारनि जो पीउ आहियां। बेवस बणजण खां पोइ सॼो घर फ़ाक़ाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहे। हुन ज़िले इंतिज़ामिया DHO सिजावल वसवारनि खे अपील कई आहे त मुंहिंजो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे त जीअं आऊं ॿीहर पंहिंजे पेरनि ते बीही मज़दूरी करे पंहिंजे बचनि जो पेट पाले सघां। सगियूं भरसा ॻोठ शफ़ी मोहम्मद मौर्य जो रहवासी रसूल बख्श मौर्य पंहिंजे नौजवान पुट जी गुमशुदगी ख़िलाफ़ पंहिंजे जिगर जे टुकड़े नौजवान पुट जी ॻोल्हा में मदद लाइ नेशनल प्रेस क्लब सगियूं पहुची आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त मुंहिंजो नौजवान पुट यासीन मौर्य ठारूशाह मां गुम थी वियो आहे। नौजवान पुट यासीन मौर्य जी गुमशुदगी खे 21 ॾींहं गुज़रण बावजूदि को ॾस पतो न पइजी सघियो आहे, जंहिं करे संदसि अमड़ ऐं ॿियनि घर भातियुनि में सख़्तु परेशानी आहे। हुन वधीक चयो त मुंहिंजे पुट जो कुझु ज़हनी तवाज़ुन दुरुस्त नाहे ऐं हू ॻाल्हाइण में बातो आहे ऐं साॼे हथ जो आङूठो कटियल अथसि। ख़ुदारा मुंहिंजे पुट जी ॻोल्हा में असांजी मदद कई वञे। मेहड़ में सिंधी अदबी संगत शाख मेहड़ पारां बरे सगीर जे नामियारे सियासतदान, अदीब, आलिम, अॻूणे सिफ़ारतकार, तालीमी ऐं समाजी ख़िदमतगार सैयद हाजी अली अकबर शाह यादगार सेमिनार ऐं जनम ॾींहुं मेहड़ जे अलमदीना हाल में मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सवे माण्हुनि शिरकत कई। सैयद अली अकबर शाह यादगार सेमिनार खे ख़िताब कंदे नामियारनि मुहक़क़नि, अदीबनि, समाजी ख़िदमतगारनि डॉक्टर आज़ाद काज़ी, जोहर ब्रोही, डॉक्टर मोहम्मद ख़ान शेख, सैयद मोहम्मद शाह ऑफ मेहड़, एडमिनिस्ट्रेटर औकाफ डॉक्टर आफ्ताब कामरान उल कादरी, आज़ाद अनवर कांधड़ो, जूनियर अली अकबर शाह, अलामा अहमद ज़हीन मक्सी चयो त सैयद अली अकबर शाह तारीख़ साज़ शख़्सियत हो, सेक्युलर रिवायतुनि जो अमीन हो। हुन जहिड़नि बुज़ुर्गनि ऐं रहबरनि जी तालीम ते अमल में ई सिंध रोशन थींदी। अॼु जे दौर में असेंबली मेंबर पघार वधाइण लाइ असेंबली में विढ़नि था, पर सैयद पंहिंजी पघार फ़िलाही इदारनि ऐं शागिर्दनि में विढ़ाईंदो हो। हुननि चयो त मुल्क जी बका लाइ संदसि वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। सिंध यूनिवर्सिटी ठाहिण में साईं GM सैयद जो ॿांहुं ॿेली रहियो। हुन जी शख़्सियत जो कमाल हो जो हुन क़ाइद आज़म साईं GM सैयद शहीद भुट्टे सां गॾु सियासत कई, जॾहिं त जमात इस्लामी पाकिस्तान जे अमीर मियां सिराजुल हक़ पंहिंजी ऑडियो पैगाम में चयो त सैयद अली अकबर शाह तहरीक आज़ादी जो रहनुमा, अज़ीम शख़्सियत, तारीख़ी हस्ती हो। हुन मुल्क पाकिस्तान जे क़याम लाइ क़ाइद आज़म सां गॾु जिदोजहद कई। संदसि कम ऐं शख़्सियत खां नौजवान नसल खे आगाही जी वॾी ज़रूरत आहे। सेमिनार खे सैयद अली अकबर शाह, जूनियर सलीम मक्सी, सरमद ब्रोही, ग़ुलाम हुसैन पंवर, मोहसिन रज़ा चांडियो,
अवेस करनी, काज़ी अज़ीज़ुल्ला महेसर, महबूब ॾीपर ऐं ॿियनि ख़िताब कयो। मकाला पढ़िया जॾहिं त उन खां अॻु सैयद अली अकबर शाह जी 122 सालगिरह जो केक बि काटियो वियो। सखर में सोन जी वालिन ख़ातिर रिक्शा ड्राइवर हथां बेदर्दी सां क़त्ल थी वियल औरत बख़्त ख़ातून मुगेरी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि वारसनि पारां सखर प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे छिती नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जे अॻवाननि सहाफ़िन आॾो दाहींदे ॿुधायो त रिक्शा ड्राइवर पारां सोन जी वालिन जी लालच में मिसमात बख़्त ख़ातून मुगेरी खे क़त्ल कयो हो, जंहिंजो केस हद थाणे ते दाख़िल आहे, पर पुलिस हिन महिल ताईं क़ातिल खे गिरफ़्तार नाहे कयो। हुननि आला इख़्तियारनि खां अपील कई आहे त क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे खेनि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। नाज़रीन, दड़ो भरिसां ॻोठ रटा सुमरो जी अवाम बि पेट्रोल जी क़ीमत में वाध ऐं वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था दड़ो मां SS न्यूज़ जे रिपोर्टर सचल सुमरो जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, दड़ो लॻ ॻोठ रटा सुमरो जी अवाम बि पेट्रोल जी शयुनि में अॻु में वाध ख़िलाफ़ ऐं महांगाई ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणो आहे। महांगाई खां तंग थी आहियूं। एतिरो क़दुरु जो अटो असांखे 40-50 रुपया मिलंदो, उहो अटो असांखे 200 रुपया मिले पियो। ऐं इहो असांजा नाअहल हुकुमरान जेके वेठा आहिनि, अॼु अवाम अहिड़ी पोज़ीशन में आहे जेको किलो अटे जो बि नथी वठी सघे। महिरबानी करे नाअहल हुकुमराननि खे हटायो वञे। पाकिस्तान खपे चूड़ियूं पाए घरनि में वेही रहनि, उन्हनि जो कमी कोन्हे। गवर्नमेंट हलाइण अटो हर चीज़ महांगाई एतिरे तौर चक्कर वधी वई आहे जेको इंसान पंहिंजी पूरी करण लाइ पंहिंजा घर जा टपड़ विकिणण जे चक्कर में आहिनि। इन करे महिरबानी खुदारा असां ते रहम कयो, असांजी आवाम ते रहम कयो, एतिरो ज़ुल्म न कयो जेको बर्दाश्त खां ॿाहिरि निकिरी वञे। हीअं न आवाम रोडनि ते निकिरी अचे, अव्हांजे घरनि में घिरी वेंदी। किरपट कामारा, बदनवान, सियादान, तहरीक तालिबान, हुकूमत पाकिस्तान, इहे सभई इन शइ जा ज़िम्मेदार आहिनि। मुल्क जे खज़ाने खे पंहिंजो खज़ानो सम्झी लुटी। महांगाई ॾिसो पिया एतिरी थी वई आहे, जेको पेट्रोल जो अघु वधी वियो आहे। 300 रुपया जी पेट्रोल, असां मज़दूर माण्हू 400 रुपया दिहाड़ी वारा तेल वठूं या अटो वठूं या खंडु वठूं, ॿुधायो त छा वठूं? हमें एतिरी महांगाई कई आहे, असां वञूं त केॾे वञूं? सफ़ा हाणे 500 मां थी छा पूरी करियूं? 150 रुपया किलो अटो, नंढड़ा बच्चा जे वठूं छा? महिरबानी करे हुकूमत खे हटायो। कैमरा टीम सां गॾु सचल सुमरो SS न्यूज़ दड़ो।